नाज़िन बदीन में शहीद बेनज़ीर भुट्टो पार्क और बिलावल पार्क जो रौनकूं ॿीहर बहाल थियण शुरू थी वयूं आहिनि। वधीक तफ़सील अली मोहम्मद शाहानी जी हिन रिपोर्ट में। मौजूद बिन पार्कन बेनज़ीर भुट्टो पार्क और बिलावल पार्क उजड़ी वजन जो एमपीए हाजी ताज मोहम्मद मल्लाह नोटिस वरतो। संदस भाउ मोहम्मद अनवर मल्लाह जे कोशिशन से बिन्ही पार्कन जो रौनकूं ॿीहर बहाल थियण शुरू थी वियूं आहिनि। शहरियुनि तोड़े ॿारनि पारां ख़ुशी जो इज़हार धरती टीवी न्यूज़ सां कुछ हिंदीत कयो वियो आहे। महंगाई में मानू बेजार आहिनि पर तफरीह जा के मौक़ा कोन आहिनि। शायद म्यूनिसिपल वटि बजट कोन्हे, जॾहिं बजट आया तो उन्हनि जो तमामु बहितर कमु करायो आहे ऐं ॿारनि जे तफरीह लाइ वॾनि जे तफरीह लाइ ही शइ ज़रूरी आहे। इहो सुठो कदम आहे। मूंखे उमेद आहे त इंतज़ामिया वधीक जेको इन ते खर्च कंदी ऐं जी सार सभु स्कूल जे अॻियां ठहियो आहे बिलावल पार्क, जंहिंमें असांखे जंहिंमें असांखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। बिल्कुलु हुनमें ॿार बच्चा सभु अची रांदि खेॾींदा आहिनि। असां ब्रेक में वेंदा आहियूं, मोकल में बि केॾी महिल असांखे टाइम मिलंदो आहे त असां हुनमें ख़ुशी सां रांदि खेॾींदा आहियूं। पहिरीं बदीन जे अंदरि असां वटि जेको आहे सो सिर्फ़ु ॿ तफ़रीक़ा आया हुआ, हिकिड़ो बिलावल पार्क ऐं ॿियो बेनज़ीर पार्क, जेके 2013 में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तरफ़ खां हिकिड़ो बदीन खे हिकिड़े तोहफ़ा मिलिया हुआ। पर बदकिस्मती सां इहा हुई त उन ठहण खां पोइ असांजे ॿिन्ही तफ़रीक़ा खे हिकिड़ो माना जेको आहे सो हुननि तबाह करे छॾियो। हिते का बि शइ कोन्हे, छबर कोन हुआ, झूला टुटी विया हुआ। पर उन जो बदीन जे नाते जे हवाले सां, बदीन जे एडमिनिस्ट्रेशन जे हवाले सां असांजे मान वारे एमपीए ताजमल मल्ला साहब हिकिड़ो बर वक़्तु नोटिस वठंदे उन्हनि ॿिन्ही तफ़रीक़ान खे बदीन जे शहरियुनि जे लाइ हिकिड़ो तफ़रीक़ा बनायो आहे। जीअं शाम जो तव्हां हिते ईंदा त तमामु हिकिड़ी रौनक हूंदी। हींअर तव्हां ॾिसो पिया बिलावल पार्क में असां पाण मौजूदु आहियूं त हुते ॿारनि जी हिकिड़ी सराई आहे। हले पियो पार्क जो बि तव्हां ॾिसो वञी पाण हुनमें रंग रोगन थिए पियो, पार्क जी छबर वबर लॻे पई ऐं फर्स्ट क्लास हींअर थी वियो। तव्हां लाइटिंग वाइटिंग बि थी आहे। हाणे पहिरीं त ॿार बच्चा कोन ईंदा हुआ, त हाणे उहे बि तव्हां शाम जो वञी ॾिसो चई भई सभु माना लेडीज़ जेका आहे सो अचे पई। नाज़रीन, अवां बदीन जे शहरियुनि तोड़े शागिर्दनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवण हो त बदीन जे ॿिनि पार्कनि में वण ॿूटा गुल लॻाइण समेत ॿारनि जा झूला लॻाए लाइटिंग बहाल करे शहरियुनि खे तफ़रीह जो मौक़ो ॾिनो वियो आहे, जंहिंसां बदीन जे चूंडियल एमपीए ताज मोहम्मद मल्लाह ऐं संदसि भाउ अनवर मल्लाह जे उन्हनि कोशिशनि ते तमामु घणी ख़ुशी महसूस करियूं था। कैमरामैन गुलाम सिंह चावड़ सां गॾु अली मोहम्मद शाहानी, धरती न्यूज़ बदीन।